नाज़रीन, मोरे में लॉकडाउन में नरमी खां पोइ कारोबारी सरगर्मियों बहाल थी वयूं आहिनि। उन हवाले सां असां सां लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज़ सोलंकी। जी अयाज़। जी बिल्कुल, लॉकडाउन में नरमी खां पोइ मोरो शहर जूं रौनकूं वापसि बहाल थी वयूं आहिनि। शहर जे रेशम गली, मेन रोड, शाही बाज़ार समेत अक्सर जेके इलाइक़ा आहिनि उन ते कारोबारी मर्कज़ खुली विया आहिनि। हिन वक़्तु असांखे शहर में तमामु घणी शहरनि जी रश नज़र अची रही आहे। शहरी बग़ैर समाजी विथी जे ख़रीदारी करण में मसरूफ़ आहिनि। इंतज़ामिया तरफ़ां उन ते कंहिं क़िस्म जो को बि अमल न पियो करायो वञे। त जॾहिं त मुसलसल लॉकडाउन जे करे मोरो तहलके जे यूसन ऐं सिटी में मुतासिर थींदड़ 3000 खां वधीक ख़ानदाननि में अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार तरफ़ां राशन तक़सीम कयो आहे ऐं 2-2 हज़ार रुपया कैश जे सूरत में ॾिना विया आहिनि। उते मुतासिर ख़ानदान सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो त PP अॻूणो सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जसल हणे त जे चूंडियल नुमाइंदा त असां वटि लड़ी कोन आया, पर पोइ बि अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार असांजी परगोर कई ऐं असांजी सारल दी ऐं असां में राशन तक़सीम कयो। जॾहिं त मोरो में हिन वक़्तु रमज़ान जे पाक भलारे महीने में मुनाफ़े खोरनि शयुनि जा अघु वधाए छॾिया आहिनि। महांगाई शहरनि जूं मतियूं मुजाए छॾियूं आहिनि। शहर में गोश्त, मच्छी, मुर्गी, सब्ज़ी, फ्रूट जा अघु तमामु घणा चोट चढ़ियल आहिनि। ग़रीब तबिको गोश्त, मच्छी, मुर्गी ऐं फ्रूट ॾिसी त सघे थो, पर उनखे ख़रीद करण जी सघ नथो रखी सघे। मुसलसिल मोरो में वापडा सेप्को जी इंतज़ामिया शहरनि सां माटेली माओ वारो सलूक कंदे कलाकनि या कलाक बिजली बंदि करे रहवासियुनि जो जीअण जजाल करे छॾियो आहे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर में मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खणी मुनासिब अघु वरिता वञनि ऐं ॿिए तरफ़ वापडा सेप्को इंतज़ामिया शहरुनि खे बिजली जी फ़राहमी करे। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोरई अयाज़ सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ मोरो।